जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया सां गॾु असां प्रस्तुत कयूं था कटनीअ जी ख़बर ऐं गॾोगॾु आगामी कार्यक्रम जी हिकु सूचना इहा आहे त हर साल जी भांति हिन साल बि पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जे कुशल मार्गदर्शन सां सेंट्रल महिला विंग ऐं युवा विंग जे तत्वाधान में 2 दिवसीय माना 2 ॾींहंनि जो सिंधु डांडिया धमाल 2019 जो आयोजन सिंधी समाज जे लाइ आगामी 29 ऐं 30 सितंबर आर्तवार ऐं सूमर सांदहि जो श्री झूलेलाल मंगलम तिफरा में आयोजित कयो वञे थो। त अॻिते ख़बर इहा आहे कि श्री झूलेलाल चालीहे महोत्सव जो समापन कटनी मध्य प्रदेश में 3 सितंबर जो थियो। त श्री झूलेलाल मंदिर झूलेलाल नगर चकरभाटा जा संत साईं लालदास जी जो आगमन कटनी मध्य प्रदेश में थियो। उत्सव जे समापन जे अवसर ते 3 सितंबर जो किरण लाइन में सत्संग जो आयोजन झूलेलाल सेवा समिति कटनीअ जे द्वारा कयो वियो। कार्यक्रम जी शुरूआत भॻवान जी मूर्तिअ ते माला पाराए करे ॾीओ जलाए करे कई वई। साईं जन द्वारा अमृतवाणीअ में भॻवान झूलेलाल जी महिमा ॿुधाई वई। प्रेरणादायक कथाऊं सुनायूं वयूं, ॿुधायूं वयूं ऐं निराला भॼन ॻाया विया, जंहिंखे ॿुधी करे भक्त ॼणा ख़ुशीअ सां झूमी उथिया। आख़िर में अरदास कई वई, पलउ पायो वियो, प्रसाद विरहायो वियो ऐं आम भंडारे जो आयोजन बि कयो वियो, जंहिंमें वॾी संख्या में भक्त ॼणनि भंडारो ग्रहण कयो। राति 8 वॻे भव्य शोभा यात्रा किरण लाइन माधव नगर मां निकारी वई। सभिनी खां अॻिते राणा साहिब अखंड जोत सां गॾु भक्त ॼणा हलनि पिया। तंहिंखां पोइ बैंड बाजे सां गॾु भव्य रथ में साईं जन जी विराजमान हुया ऐं भक्तनि खे दर्शन ऐं आसीसा ॾींदे हुए उहे हलनि पिया। बैंड बाजे सां गॾु शोभा यात्रा अॻिते हले पई, अॻिते वधे पई। भक्त ॼणा नचंदा ॻाईंदा अॻिते वधनि पिया ऐं भव्य शोभा यात्रा नगर भ्रमण कंदे हुए राति 11 वॻे तालाब ते पहुती। इते विधि पूर्वक बहिराणे साहिब जो विसर्जन कयो वियो। अखंड ज्योतिनि खे तालाबनि में विसर्जन कयो वियो ऐं कार्यक्रम खे सफल बनाइण में दुर्गा सेवा समिति जा प्रभुदास पोपटानी सभी सदस्यनि जो सहयोग रहियो ऐं कार्यक्रम जी इहा जानकारी सिंधु संगम जे संवाददाता मोहन थडानीअ जेके शहडोल मां आहिनि सां उन्हनि द्वारा प्रदान कई वई। त अगरि तव्हां सभिनीनि खे कटनीअ जी इहा ख़बर वणी आहे त ख़बर खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत जो मान वधायो। जय झूलेलाल।